जय झूलेलाल। प्यारा भाइरो, वॾे ख़ुशी जी ॻाल्हि आहे त भारतीय जनता पार्टी असांजे प्यारे भाउ शंकर लालवानी खे इंदौर लोकसभा मां पंहिंजो प्रत्याशी बणायो आहे। हिन सीट ते पूरे भारत जी नज़र आहे। ही सीट जीतण सिंधी समाज लाइ हिकिड़े वॾे शान जो कमु थींदो त मुंहिंजा भाइरो भेनरूं माताऊं, मुंहिंजा वॾड़ा, मुंहिंजा ॿार, युवा सभई साथियुनि सां निमाणी वेनिती आहे त जेके बि व्यक्ति इंदौर में रहनि था या आसे पासे में बि रहनि था, उज्जैन भोपाल में रहनि था, किथे बि रहनि था, सिंधी समाज खे ही सीट खटाइण लाइ पंहिंजो तन मन धन लॻाए छॾनि। सिंधियुनि जो राजनीतिक भविष्य मां चवां अगरि हिन सीट ते निर्भर आहे त कोई वॾी ॻाल्हि न आहे। असां केॾा ई प्रोग्राम कंदा आहियूं, केतिरा ई पैसा ख़र्च कंदा आहियूं, केतिरो ई टाइम ॾींदा आहियूं सभिनीनि शयुनि खे, पर ही असांजी राजनीतिक परीक्षा आहे। मुंहिंजा साथियों, शंकर लालवानी वॾे में वॾे वोटनि खां वॾी लीड सां इंदौर मां खटी वञे। असांखे इहा महिनत करणी आहे त जेके बि सिंधी भाइर जिथे बि वेठा आहिनि, शंकर लालवानी इंदौर मां खटे, इन जी भरपूर कोशिश कनि। मूंखे उमेद आहे कि असां सभिनीनि जी महिनत सां, तव्हां सभिनीनि जे सहयोग सां ही सीट खटी करे सिंधी समाज जो शान असां सभई वधाईंदासीं। जय जय झूलेलाल।